हद हुआ मज़बूत हुन मखदूम जा, तंहिं करे चीका टपियो घाणो करे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, बज़ में मेहरान स्टूडियो में अवांजो होस्ट साले बबर अवांखे सलाम पेश करे थो ऐं असांजी टीम जी तरफ़ां अवांखे सलाम पेश करियूं था। दोस्तों अॼु असां मौजूदु आहियूं सिंध जे ख़ूबसूरत शहर टंडो लाहिर में। अॼु असां अहिड़े ई हिकिड़े ख़ूबसूरत शाइर सां अवांजी मुलाक़ात करण जे लाइ पहुता आहियूं ऐं अॼोकी जेका असांजी शख़्सियत आहिनि उहे आहिनि मोहतरम जनाब फरहाद जरवार साहब। अचो तव्हांजी उन्हनि सां मुलाक़ात करायूं ऐं उन्हनि जी जेका ख़ूबसूरत शाइरी आहे उहा अव्हांखे ॿुधायूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। फराज साईं ठीकु आहियो? सभु ख़ैरियत आहे? फराज साईं तव्हांजी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो असांखे, लख लाइक। फराज साईं सभ खां पहिरीं नाज़रीन सां असांजे नाज़रीन सां पंहिंजो तारफ़ कराईंदा। अदा मुंहिंजो असुल नालो जेको आहे मोहम्मद शरीफ़, अदबी नालो आहे फरहाद जरवार। मुंहिंजो ज़िलो हीउ आहे टंडो लाहिर ऐं मूं BA कई आहे सोशल वर्क में, डिपार्टमेंट सिंध यूनिवर्सिटी जामशोरो। ऐं उन खां सवाइ हीअं जेको आहे जॉब का बि कोन्हे, पंहिंजी ज़मीनदारी आहे थोरी घणी, बसि उहा कयूं था, संभालियूं था। बाक़ी जेको आहे फुल टाइम शाइर आहे। वाह, फुल टाइम शाइर आहे। वाह वाह, तमामु बहितरीनु, इहा ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। फराज साईं शाइरीअ में भला पोइ कॾहिं खां तव्हां शुरूआति कई ऐं कॾहिं खां तव्हां लिखणु शुरू कयो? बाक़ायदा जेको मुंहिंजे लिखण जी शुरूआति आहे उहा आहे 1996 खां। 1996 खां, सही। 1996 धारे ईंदो मैगज़ीन ईंदो अदब गुल कुंदर साहब कंदा हुआ, जेको पोइ वरी थियो अदीब जे नाले सां। सही। जो शुरूआति में जेके मुंहिंजूं लिखणियूं हूंदियूं कचूं पिकियूं उहो उन्हनि ॾे मोकिलींदा हुआसीं। ऐं आउं सम्झां थो त जेको रिसालो हो अदब रिसालो जो गुल कुंदर साहब जो हुयो, जंहिंजो एडिटर साईं गुल कुंदर साहब हुयो, उहो उन माना असांजी तमामु घणी रहनुमाई कई, हिमत अफ़ज़ाई कई। उन्हनि असांखे माना हिकिड़ी दिलि वधाइण वारी उत्साह पैदा कयो असांखे उन दौर खां वठी। उन खां पोइ वरी जेके मुख़्तलिफ़ वार रिसाला उन्हनि में छाड़ी छॾी। वाह 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 वाह, तमामु बहितरीनु, तमामु बहितरीनु। फराज साईं, ही शाइरी तव्हां भला जेका सिखी उनजी का सिख्या वरिती या ईअं को उस्ताद आहे? ऐं सम्झां थो त शाइरी जेका उहा कुदरती दात आहे, उहा जेको आहे कंहिं कंहिंखे मिलंदी आहे। ऐं शाइरी जेका आहे कभी न आहे, थी वेंदी आहे। कभी न आहे, थी वेंदी आहे। वाह वाह। छो त शाइरी माण्हू केॾी महिल ॾाढी कोशिशि कंदो आहे, कुझु माण्हू लिखे, हिकिड़ी सिट बि माण्हू कोन लिखी सघंदो आहे। ऐं केॾी महिल वरी माण्हू जेकॾहिं लिखंदो आहे त नज़म गज़ल पाणे पाईंदा आहिनि ऐं माण्हू लिखी वेंदो आहे। ऐं सम्झां थो शाइरी उहो ई आहे। बाक़ी जेका आहे उहा आहे तुकबंदी आहे, जेके माण्हू इलामी शाइरी जेके चऊं था, इलामी शाइरी। वाह 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 वाह। ऐं आउं सम्झां थो उन शाइरी में दम बि हूंदो आहे। उहा सदाबहार शाइरी हूंदी आहे ऐं उन में हिकिड़ो तरन्नुम हूंदो आहे, हिकिड़ी रवानगी हूंदी आहे, हिकिड़ी लय हूंदी आहे, रिदम हूंदो आहे हिकिड़ो। बाक़ी जेको आहे तव्हां आहे त पोइ उहो त लाज़मी ॻाल्हि आहे, सिखणो पवंदो आहे। पोइ जेको आहे उस्ताद आहे, उनखां रहनुमाई वठणी पवंदी आहे। रोज़ तव्हां सिखियो उन खां? जी जी बिल्कुलु सिखियो। इल्म रोज़ सिखण में मूंखे घणे में घणो हथु आहे सिंधी अदबी संगत शाख टंडलार जो, जिते मुंहिंजी जॻह रहनुमाई थी, उते तमामु भला भला दोस्त मिलिया। वाह वाह। फराज साईं, भला पोइ ज़िंदगीअ में तव्हां कंहिं इदारनि सां, अदबी इदारनि सां जुड़ियल रहिया या कंहिं इदारा तव्हां जोड़िया अदबी हवाले सां या शाइरी जे हवाले सां? बसि आउं इहो सम्झो त पाण जेको आहे जुड़ियल रहियो आहियां 1996 खां 95-96 खां जेको सिंधी अदबी संगत शाख टंडलार सां। वाह वाह वाह। उनमें जेके बि गॾिजाणियूं थींदियूं रहियूं आहिनि, मुख़्तलिफ़ प्रोग्राम वग़ैरह, ईअं सम्झो त उहा जेके गॾिजाणियूं उहे सम्झो आउं ई थो हलां इन हिसाब सां। उनमें तमामु घणो मुंहिंजो। तव्हांजो कहिड़ो उहिदो आहे हुनमें? हुनमें हींअर आउं आहियां सिंधी अदबी संगत शाख खैर मोहम्मद जरवार जो काउंसलर आहियां। हींअर असांखे वरी अलॻि शाख मिली हुई, आउं हींअर उन शाख जो काउंसलर। पहिरीं हुअसि सेक्रेटरी हुअसि उन शाख जो, हाणे जेको आहे काउंसलर आहियां सिंधी अदबी संगत शाख खैर मोहम्मद जरवार। उन खां अलावा सिंधी अदबी संगत शाख टंडलार जे मुख़्तलिफ़ उहिदनि ते बि मुख़्तलिफ़ दौरनि में रहियो आहियां। सही। साईं, हाणे जॾहिं शाइरी जी ॻाल्हि खुली आहे त इन खां पहिरीं जो आउं तव्हां खां ॿियो सुवालु करियां त पोइ हिकिड़ो शेर असांजे नाज़रीन जे लाइ थी वञे, को नज़म, को गज़ल। हिकिड़ो गज़ल आहे, राबतनि खे बहाल करणो आहे, राबतनि खे बहाल करणो आहे, हिक ॿिए जो ख़्याल करणो। वाह 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 वाह। राबतनि खे बहाल करणो आहे, हिक ॿिए जो ख़्याल करणो आहे, चुप रहे या कुझु
संदस मर्ज़ी। चुप रहे या कुछ संदसि मर्ज़ी। चुप रहे या कुछ संदस मर्ज़ी, हुन खां हिकिड़ो सवाल करणो आहे। हुन खां हिकिड़ो सवाल करणो। चुप रहे या कुछ जवाब दे न दे। चुप रहे या कुछ वाह, वाह। संदस मर्ज़ी, हुन खां हिकिड़ो सवाल करणो आहे। इंतज़ारनि जा पल नथा गुज़रनि। इंतज़ारीअ जा पल। इंतज़ारनि जा पल। इंतज़ारनि जा पल। इंतज़ारनि जा पल नथा गुज़रनि, थोरो अॻिते घड़ियाल करणो आहे। वाह वाह वाह। इंतज़ारनि जा पल नथा गुज़रनि। इंतज़ारनि जा पल वाह वाह। नथा गुज़रनि, थोरो अॻिते घड़ियाल करणो आहे। जंहिं घड़ी मूं सां तूं हुजी वेठल। जंहिं घड़ी तूं मूंसां। जंहिं घड़ी मूं सां तूं हुजी वेठल, वक़्त खे यरगुमाल करणो आहे। वक़्त खे यरगुमाल करणो। जंहिं घड़ी मूं सां तूं हुजी वेठल, वक़्त खे यरगुमाल करणो आहे। हुन जे रुख तां परे करे परदो। हुन जे रुख तां परे करे परदो। हुन जे रुख तां परे करे परदो, चंड खे अॼु बताल करणो आहे। चंड खे अॼु बताल। चंड खे चंड खे अॼु मुक़रर मुक़रर। तुंहिंजे हुन जे रुख तां परे करे परदो, चंड खे अॼु बताल करणो आहे। वाह वाह। मक्ता आहे, को त फरहाद खे अचे ॻोल्हे। को त फरहाद खे अचे ॻोल्हे। को त फरहाद खे अचे ॻोल्हे, हुन सां दिलि जो हवाल करणो आहे। वाह 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 वाह। ज़ाबितनि खे बहाल करणो आहे, हिक ॿिए जो ख़्याल करणो। वाह साईं वाह 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 वाह। ख़ूबसूरत गज़ल ऐं तमामु सुठी ख़्याल जी उॾार हुई हिन में। ऐं यकीनन गज़ल में वरी जेकॾहिं मौज़ू रोमांस जो हुजे, गज़ल त आहे रोमांस, पर कुझु दोस्त वरी ॿिए पासे कनि था, पर जॾहिं मौज़ूअ ते गज़ल हुजे त पोइ त वाह वाह, तमामु बहितरीनु। फराज़ ज़िंदगी यकीनन हिकिड़ो सफ़र आहे। ज़िंदगी जो कोई यादगार सफ़र असां शेयर कंदा, जेको अणविसरंदड़ सफ़र हुजे। हा, हिकिड़ो भेरो मुशारो हुजे पंहिंजे मटियारी में, कारवान अदब सिंध कास तरफ़ां। कारवान अदब इहो मुंहिंजे ख़्याल में 1998 जी ॻाल्हि आहे या 99 जी। तो ऐं पंहिंजो दोस्त आहे मिस्किन समूह, असांखे दावत हुई त असां हितां निकितासीं। असांखे उन्हनि इहा ख़बर कोन्हे जेको उन्हनि हड़ताल हुई गाॾियुनि जी। अच्छा। तो हितां निकितासीं, वियासीं नसरपुर, हुतां असांखे सूज़की मिली वई। उन में छॾियो असांखे उडेरोलाल स्टेशन ते। हुते असांखे पई ख़बर त अॼु हड़ताल लॻी पई आहे। हिते शाम जा थिया हुजनि, तक़रीबन 5 खनि थिया हुजनि। तो मिस्किन ऐं परेशान थी, हाणे असांखे हड़ताल लॻी पई। हाणे असां जेको आहे उडेरे की पहुचूं, उडेरे खां पोइ वरी असां मटियारी की पहुचूं। त पोइ हुतां ईअं बी आसरे में नेट असांखे सूज़की मिली। उन चयो त ऐं विंध सही उडेरेलाल विलेज विंध सही, पर अधु कलाक खां पोइ अलाए कहिड़ो ॻोठ ॿुधायो हुतां फिरी बाज परे पासे खां फिरी पोइ वेंदो। असांजो ॿियो को ऑप्शन कोन्हे इन में तव्हांजो। पोइ उन में हुतां फिरियासीं, उन वरी सॼो असांखे उडेरोलाल विलेज आहे, हुते असांखे गाॾी न मिले। नेट पोइ कुझु पुलिस वारा बीठा, हुनखे असां चयो असां शाइर आहियूं, असांखे दावत आहे मटियारी, असांखे मुशारे वञिणो आहे। हाणे महिरबानी कयो की गाॾी में चाढ़ियो। त पोइ हुन चयो गाॾी ॿियूं कोन्हे, तव्हां वियो। पोइ अधु कलाक इंतज़ारु कयो, हिकिड़ी ट्रक आई हुनजी अंबनि जी पई हली सीज़न। पोइ उन में असांखे चढ़ी। हुन चयो यार विंध सही मटियारी खां वरी कराची, पर मूंखे कुझु खणो आहे माल अॻियां बागान मां। पोइ हलो असांजो भाउ हल। पोइ ईअं फिरंदे फिरंदे राति जो तक़रीबन 11 बजे ताईं असांखे वञी छॾियो मटियारी। मुशारो ख़तमु थी, मुशारो न अञा ख़तमु कोन थियो। साईं वारा मानी वरी खाई मुशारो हाणे शुरू थियण वारो हो, पर मतिलबु त उहो थी वियो यार। उहो असांजो यादगार आहे। असां जेॾी महिल पोइ ही मिस्किन असीं ॿई पाण में वेहूं था, पोइ त ज़रूरु जेको आहे खिलूं था। इहो ज़िंदगी हिकिड़ो यादगार सफ़र हो। त माना शाइरीअ जे सफ़र में, कंहिं मुशाइरे में पहुचण जे लाइ तव्हांजा मुख़्तलिफ़ जतन, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ट्रांसपोर्ट कोन हूंदी हुन में। लेकिन फराज़ ज़िंदगी सां कई ख़ूबसूरत एहसास जुड़ियल आहिनि, कई ख़ूबसूरत एहसास। उन्हनि में यकीनन प्यार ऐं मोहबत बि हिकिड़ो ख़ूबसूरत एहसास आहे। भला फराज़ दरबार खे कॾहिं कंहिंसां इश्क थियो? ऐं सम्झां थो त इश्क नौजवानी में इश्क खां केर बि बची कोन थो सघे। इश्क हिकिड़ो पाक जज़्बो आहे जेको लाज़मन थी वेंदो आहे। हिकिड़ी हूंदी आहे उमिरि जंहिंमें लाज़मी थींदो आहे। शाइर माण्हू हुई जेको आहे आशिक़ हूंदो आहे, जेको आशिक़ मिज़ाज हूंदो आहे, आशिक़ मिज़ाज ऐं आशिक़ हूंदो, जेको आशिक़ हूंदो उहो ई शाइर हूंदो।
वाह मतलब जेको आशिक हूंदो उहो ई वही शायर होंदो वाह। शायर ये इश्क भाई लाज़िम मर्दो मन वाह वाह जेको शायर होंदो वो लाज़मी ज़िंदगी में प्यार कई वाह वाह। फराज सिंह असांजो हिकिड़ो नंढिड़ो इनिशिएटिव आहे सिंध जे शाइरनि जे लाइ ऐं सिंध जे अदीबनि जे लाइ बज़्म महिराण जो। बज़्म महिराण जे लाइ असांजे चैनल जे लाइ कुझु चवणु चाहींदा? ॾाढी तव्हां जेको भाउ बहितरीन बहितरीन कमु पिया कयो ऐं सम्झां थो त जेके शाइर आहिनि वीचारा हींअर हुन लाइ हिकिड़ो त आहे फेसबुक आहे जंहिं ते हू पंहिंजो कुझु शयूं रखनि था या थिए थो ऐं हीअ जेको तव्हां कयो आहे जेको आहे यूट्यूब ते तव्हां हिकु ॾाढो भलो कमु पिया कयो इहो हिकिड़ो उत्साहींदड़ अमल आहे जेको अमल आहे ऐं इन मां ख़ासि तौर ते जेके नवां असांजा राइटर उन्हनि खे तमामु घणो उत्साह मिलंदो ऐं मां जस ॼाणो महिरबानी साईं। असांजे ॾिसंदड़नि जे लाइ को पैगाम फराज जरवार जो? मां जेको आहे ॿुधण लाइ इहो पैगाम ॾियणु चाहियां थो त वधि मां वधि पंहिंजो जेको आहे नौजवान टही आहे जेका नई टही आहे जेका उबंदड़ टही आहे जेको शागिर्द आहे उनखे पंहिंजो वधि मां वधि पंहिंजो ध्यानु जेको आहे उहो तइलीम ते ॾियणु घुरिजे निसाबी तोड़े गैर निसाबी ॿिन्ही सरगर्मी में उहो जेको आहे उहे दोस्त सरगर्म रहनि त पोइ ई हू अॻियां हली जेको आहे कुझु न कुझु पंहिंजी ज़िंदगी ठाहे सघनि था ऐं पढ़ण खां सवाइ कुझु बि कोन्हे महिनत खां सवाइ कुझु बि कोन्हे महिनत कॾहिं पर लाइ खां वेंदी कोन्हे। वाह वाह तमामु बहितरीन। यकीनन तालीम इंसान जी ज़रूरत आहे ऐं तालीम खां सवाइ असां सर्वाइव नथा करे सघूं। तमामु सुठो मैसेज। फराज साईं आख़िर में असांजे नाज़रीन खे को पंहिंजो नज़म या को गीत या को गज़ल असोशार कंदा? जी जी बिल्कुलु हिकिड़ो ॿियो गज़ल आहे ऐं जेको आहे बुनियादी तौर ते गज़ल जो ई शाइर आहियां ऐं सम्झां थो त पंहिंजे अंदरि जा अहसास जेके आहिनि उहे ख़ारिजी हुजनि या दाख़िली हुजनि उहे गज़ल में ई उन्हनि खे बयानु करे तंहिं करे हिकिड़ो ॿियो गज़ल तव्हांखे थो ॿुधायां। गज़ल आहे निंड वेई रुसी जाग चारा गणिया निंड वेई रुसी जाग चारा गणिया निंड वेई रुसी जाग चारा गणिया तो पुॼाणा अखियुनि लुड़क खारा गणिया निंड वेई रुसी जाग चारा गणिया तो पुॼाणा अखियुनि लुड़क खारा गणिया को अची ख्वाब में निंड फिटाए वियो को अची ख्वाब में निंड फिटाए वियो कंहिं सबूत ताईं 1.25 लख सितारा गणिया को अची ख्वाब में निंड फिटाए वियो कंहिं सबूत ताईं 1.25 लख सितारा गणिया तस भरे भिट मथां हुन रखी ऐं लिखी तस भरे भिट मथां हुन रखी ऐं लिखी मोर हा केतिरा कंहिं उञारा गणिया तस भरे भिट मथां हुन रखी ऐं लिखी मोर हा केतिरा कंहिं उञारा गणिया राति मूं गौर सां पए ॾिठो चंड खे राति मूं गौर सां पए ॾिठो चंड खे हुन मटिया जेतिरा रूप सारा गणिया राति मूं गौर सां पए ॾिठो चंड खे हुन मटिया जेतिरा रूप सारा गणिया खट छिगल पीर सन याद जो भन करे खट छिगल पीर सन याद जो भन करे साह कुझु रोकड़ा कुझु उधारा गणिया खट छिगल पीर सन याद जो भन करे खट छिगल पीर सन याद जो भन करे साह कुझु रोकड़ा कुझु उधारा गणिया हिकु ख़ुदा जी मुफ़रहाद तख़लीक़ में हिकु ख़ुदा जी मुफ़रहाद तख़लीक़ में अणगणियूं खूबियूं इस्तारा गणिया हिकु ख़ुदा जी मुफ़रहाद तख़लीक़ में अणगणियूं खूबियूं इस्तारा गणिया निंड वेई रुसी जाग चारा गणिया तो पुॼाणा अखियुनि लुड़क खारा गणिया। तमामु बहितरीन। वाह तमामु बहितरीन। दोस्तों सिंध जो ख़ूबसूरत शाइर टंडो लाहिर सां जो तालुक़ ऐं इंतिहाई ख़ूबसूरत लिखनि था
अॼु दोस्त सां जेका असांजी मुलाक़ात आहे उहा पुॼाणी ते पहुचे थी। वरी ॿी मुलाक़ात ताईं ॿिए के दोस्त सां, ॿिए के शाइर सां, ॿिए के अदीब सां, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अला भाई।